जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ पाक फ़ौज जी हिमायत में महमद असलम जोखियो, महमद जावेद जोखियो, अल्लाह परायो, महमद लतीफ़, राणा महमद इकबाल, पीर ग़ुलाम हुसैन शाह जी अॻवानीअ में हिकु रैली घारो फिल्थर ॻोठ महमद इस्लाम जोखियो में कढी वई। रैलीअ खे ख़िताब कंदे महमद असलम जोखियो, राणा महमद इकबाल, पीर ग़ुलाम हुसैन शाह जो त पाक फ़ौज पाकिस्तान जो सरमायो आहे ऐं असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं। 9 मई वाक़े जी मज़म्मत कयूं था। वाक़े में मुलविस किरदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञी। पाक फ़ौज जो मीडिया ट्रायल करे दुश्मन क़ुवतुनि खे ख़ुशि करणु बंदि कयो वञे। पाकिस्तान जे अवाम पाक फ़ौज सां गॾु आहे ऐं रहंदी। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदा जा ज़ोरदार नारा हया विया।